में 26 जून ते थींदड़ बल्दियाती इलेक्शन जे सिलसिले में पीपल्स पार्टी पारां तैयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। इन सिलसिले में पीपल्स पार्टी जे वार्ड नंबर 8 जे नामज़द उम्मीदवार ईवान राय ऐं पीपल्स पार्टी जे वार्ड नंबर 6 जे नामज़द उम्मीदवार बदरमल बचाणी जी ऑफिस जो इफ्ताह कयो वियो। इन मौके ते हरीराम किशोरी लाल जे फर्जंद करण कुमार हरीराम पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले सांगड़ जे सदर अली हसन हिंगोर जो वज़ीर आला सिंध जे एडवाइज़र रियाज़ हुसैन शाह खरासानी सिटी खिपरो जे सदर हाजी इम्तियाज़ हसन दर्स माता रानी दरबार जे गादी नशीन साईं हरीश राय ऐं ॿियनि ऑफिस जी रिबन काटे कयो। इफ़्तिताही तक़रीब में माता रानी दरबार खिपरो जे गादी नशीन साईं हरीश राय पंहिंजे दोस्तनि माइटनि ऐं समूरी सिंध में रहंदड़ हज़ारे मुरीदनि सां गॾु पाकिस्तान पीपल्स पार्टी में बाज़ाब्ता तौर शमूलियत जो ऐलान कयो। उन मौके ते ख़िताब कंदे साईं हरीश राय ज़िले सांगड़ जे सदर अली हसन हिंगोर जो हरीराम किशोरी लाल जे फर्जंद करण कुमार हरीराम रियाज़ हुसैन शाह खरासानी हाजी इम्तियाज़ हसन दर्स राजेश कुमार ऐं ॿियनि चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी ग़रीबनि जी पार्टी आहे जे हमेशह ग़रीबनि जी मदद कई आहे ऐं पीपल्स पार्टी जे मंशूर में आहे त ग़रीब आवाम जे हर ॾुख सुख में गॾु आहियूं। अक़लियत बिरादरी जो वॾो वोट बैंक पीपल्स पार्टी में शामिल आहे। पीपल्स पार्टी ज़िले सांगड़ समेत खिपरो में बि रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया। ईंदड़ 26 जून ते थींदड़ बल्दियाती इलेक्शन में पीपल्स पार्टी ज़िले सांगड़ समेत खिपरो जे 18 वार्डनि ते भारी अक्सरियत सां कामयाब थींदी। इन मौके ते आयल महिमाननि खे सिंध जी सकाफ़त अजरकुनि जा तोहफ़ा ॾिना विया। पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले सांगड़ की पूरी क्यादत छो त अॼु पूरी क्यादत आई आहे जेके नाला मां केतिरा खणा मीरपुर में आयल सेठ करण हरीराम किशोरी लाल राजेश पाकिस्तान पीपल्स पार्टी कयो मूंखे नथो लॻे त शायदि के जमायत कयो हुजे। उन खां पोइ हिन नाअहल हुकूमत के खिलाफ़ जेका मुहिम हलाई वई जेका लॉन्ग मार्च कढियो वियो असांजो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब आउं उनखे सलाम पेश थो कयां त असीं जीअं इस्लामाबाद पहुतासीं उनजी अदम एतमाद इमरान ख़ान लाइ दाख़िल थी चुकी हुई ऐं हिन हुकूमत के लाइण में वॾो हथ असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो ऐं आसिफ अली ज़रदारी साहब जो आहे। मुझे चवण जो मकसद इहो आहे त पीपल्स पार्टी उहा जमायत आहे जेका पूरे मुल्क में पूरे सिंध में पूरे सूबे में ज़िले में तालुके में कम करे थी। शायद हिते ये नौजवान क़यादत जेके बीठा दीवान कम्युनिटी जा हुजनि चाहे कायम खानी कम्युनिटी जा हुजनि चाहे जट कम्युनिटी जा हुजनि या केम कम्युनिटी जा हुजनि उन नौजवाननि खे आउं हिकु दफ़ा ज़रूर इहा ॻाल्हि कंदसि अवी पंहिंजे वॾनि खां पुछो जेके अवांजा वॾा अल्हम्दुलिल्लाह हयाती हूंदा त उन्हनि खां बि पुछो त खिपरे तालुके खे वधि में वधि स्कीमूं रोड रस्ता या जेको डेवलपमेंट जो कमु आहे उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾींदो आहे कि ॿी जमायत न ॾींदो आहे। 50 साल ताईं ये ज़िलो यरकमाल थियलो अवां ज़िले जी हालत ॾिठी हुई। अभी रोज़ कारोबारी माण्हू आहियो डेली वञो था सांगड़ भीमपुर खास वञो था हैदराबाद वञो था नवाबशाह वञो था जिथे अवां खे सोचणो पवंदो ॿ ॾींहं में त असीं इन्हनि शहरनि में कीअं पुॼंदासूं। असांखे उते पुॼण लाइ 4-4 5-5 कलाक खपनि। उते अभी हींअर 1 कलाक अधु कलाक 40 मिंट में उन्हनि शहरनि में पुॼी था वञो त केतिरो कारोबारी माण्हू सोलो अगरि सुबुह जो निकिरे थो पंहिंजो कम लाइ शाम जो वापसि पंहिंजे घर थो अचे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।